बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सचे दिल सां कसम खणा थो, कसम खणा थी त मां ख़ुलूसे नियत सां पाकिस्तान जो हामी वफ़ादार रहंदुसि सूबाई असेंबली सिंध जे मेंबर जी हैसियत सां मां पंहिंजा फर्ज़ ऐं ज़िम्मेवारियूं पंहिंजी पूरी सलाहियत वफ़ादारी सां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन ऐं कानून असेंबली जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जे मुताबिक़ हमेशा पाकिस्तान जी ख़ुद मुख्तियारी सालमियत इस्तेहकाम बहबूद ऐं ख़ुशहाली जे लाइ बजा आणींदुसि। मां इस्लामी नज़रिए खे बरक़रार रखण लाइ कोशिश कंदो रहंदुसि जेको पाकिस्तान जे क़याम जो बुनियाद आहे ऐं मां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन खे बरक़रार रखंदुसि हिन जी हिफ़ाज़त बचाव कंदुसि। अल्लाह ताला मुंहिंजी मदद ऐं रहबरी फरमाए। आमीन। सभिनी खे मुबारक हुजे। Now in English.